या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कुनू मअस-सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाह पाक इन मजलिस के कबूल फरमाए। ईसा अलैहिस्सलाम की महफिल फकीर सईद अर्ज़ मोहम्मद रहमतुल्लाह तआला अलैह ने बचड़न के सुना हे भी निस्बत जो फ़ाइदो आहे न त अहिड़ो दौरु आयो आहे तो ॿ टे ॾींहं मीडिया ते ॿुधव त हिकिड़ी अमड़ रोई रोई मरी वई, पुट अमीर, न्याणियूं अमीर, ओल्ड होम में रखियूं, उन्हनि खे ॾिसण खां सिकी सिकी मरी वई। कल्ह मूंखे हिकिड़े फ़ोन कई कराची, चइसि 3 साल थिया आहिनि, 2 पुट परणाए छॾिया अथनि। 3 सालनि खां असां उन्हनि जा बीमार पिया आहियूं, पुछण त न आया आहिनि, कॾहिं मिलण बि न आया आहिनि, सिकूं था दुआ अल्लाह ताला जा एहसान आहिनि जो फ़कीर जे बचड़नि खे मालिक अदब ॾिनो आहे। पंहिंजे वालिद साहब खे यादि था कनि, उनजे ईसा अलैहिस्सलाम में महफ़िलूं था कनि। कंहिं अर्ज़ु कयो मदीने जे साईं खे त अबो अमा रंजहा जहान छॾे विया आहिनि, कीअं पहुचाया? पाण फरमायूं त जुमे जुमे ते उन्हनि जी मज़ार ते वञी उन्हनि जे मग़फ़िरत जी रब खां दुआ घुरंदो, राज़ी थी वेंदी। अल्लाह ताला सोबत सुहिणी नसीब करे, संगत सुहिणी नसीब करे, जंहिंजो दुनिया में भी फ़ाइदो आहे, आख़िरत में भी फ़ाइदो आहे। हे जेके मुंहिंजे मुर्शिद कामिल जा फ़कीर मशहूर वारे साईं जा किथे अल्लाह वारनि वटि वञिबो आहे त अल्लाह ऐं उनजे महबूब जे मुहबत जो ज़रूरु मिलंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि छा थो मिले, छो था वञो यार, हेॾे होॾे घुमंदा था वञूं, ॿाहिरि वञी ख़लक आहे ऐं दरगाह में छा आहे, थोरा माण्हू आहिनि ईअं। दरगाह ते अल्लाह वारे वटि तोखे रब जे मोहब्बत जो सामान मिलंदो, दीन वारो सामान मिलंदो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह आशिक़ अल्लाह जा रब जो इश्क। हिकिड़े दफ़े जब पढ़ियूं त अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रब अर्श ते इस्तवा थो करे। मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त इहो इस्तवा कीअं आहे, न त अर्श खे को रब जे पार खणण जी ताक़त कान्हे। वो पाण रूहानी परवाज़ कयूं, वॾियूं इबादतूं कयूं, उन्हनि जूं परवाज़ूं सिधो अर्श अज़ीम ते। अर्श अज़ीम खे चयूं त मां ॿुधो आहे, क़ुरान में पढ़ियो आहे त मुंहिंजे महबूब मालिक ख़ालिक जो तोते वेहण आहे, उनजो तख़्त आहे, मां उनजे इश्क में उनजी ज़ियारत करण आहियां, मां मुंहिंजो मालिक किथे आहे? अर्श अज़ीम चयोसि त हे रब जा आशिक़, मां वरी ॿी ॻाल्हि ॿुधी आहे। कहिड़ी? जे मां ॿुधो आहे त अल्लाह साईं फरमायो त ज़मीन आसमान में न था ॾिस, मोमिन आशिक़ मुंहिंजा मां तुंहिंजे क़ल्ब में बाक़ी। इहो क़ल्ब में जॾहिं रब जे मोहब्बत जो नूर वेहे थो न, इहा महिनत मुर्शिद कामिल जे हुज़ूर में थी मिले, इहा हीअं न थींदी आहे। हज़रत अबू राफ़िया रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने जे साईं जे वक़्त में उन्हनि जा अल्लाह ख़ुद बुत मुशरिक दीन जो दवो ई कोन हुयो। उनखे पंहिंजे मालिकनि मोकिलियो मदीने शरीफ़ न्यापो ॾेई, साईं खे न्यापो ॾेई आहे। चए थो जीअं मुंहिंजी नज़र पई, महबूब जे सूरत ते नज़र पई, न क़ुरान ॿुधो न का ॿी ॻाल्हि ॿुधी, बसि इहा नज़र पवंदी वई ऐं मुंहिंजे दिलि जो कुफ़्र कटिबो। न मोचा ॾिठा न क़ुरान ईअं अल्लाह जी मोहबत घिरी वई क़ल्ब में, ऐं मां जेको आहे सचो मोमिन थी। मूंखे यादि आहे हे जीअं अॼु माण्हू महीना ॾींदा आहिनि, अलाह छा थो मिले, छा थो मिले, ईअं हिकिड़ो साईं बादशाह जो आशिक़ हो, तॾहिं पंध आदा पंध ॾोकरी खां पंधी जुमे जुमे ते त ईअं में निकिरी पए। हिकिड़े ॾींहुं ॿाहिरि महीना ॾींदासीं, इहो बदा बदा था वञो मशहूर वारे साईं ॾे, कंहिंजो सोन जो सिरू थो ॾिए, छा थो मिलेव? हे वीचारो आयो इश्क वारा मुर्दा त को साईं बादशाह खे अर्ज़ु करे पियो, साईं अधु आहे ॿधो आहे,
महीना पे ॾे रोज़ रोज़ भॻा बिठायो मशवरो वारे साईं खे छा थो मिले पाण रुना रोई फरमायूं त इहो जेको इश्क तव्हांखे रब ॾिनो आहे दुआ कर त इहो दर्द मुंहिंजी औलाद खे बि मिले सोन जी सिर छा थींदी आहे हे जेका ख़ुदा वास्ते जी मोहब्बत आहे जंहिंमें रब करीम जो रस्तो थो मिले मदीने जे साईं जो रस्तो थो मिले इहा सॼी करम ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जे प्यार में तॾहिं रब फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह मोमिन रब खां ॾिजो कर ॾिजो कर अल्लाह ॾिजो कर वकुनू मअस्सादिकीन इहो ढिढ तॾहिं हासिल थींदी इहा सोबत कंहिंजी हूंदई जेके सचा आहिनि पंहिंजे रब सां वली सगुरा उन्हनि सां गॾु थींदे त पोइ इहो रंग कलब ते चढ़ंदो हे मुंहिंजे मुर्शिद कामिल जा फ़क़ीर साईं अर्ज़ मोहम्मद हदीसनि शरीफ़नि में आयो आहे पाण फरमायूं त हिकिड़ो मोमिन लंघंदो क़यामत जे ॾींहुं पुल सिरात ते तरार खां तिखी वार खां सनी पर मोमिन जो एॾो नूर हूंदो जो जीअं बिज चिमका ॾींदी आहे ईअं गुज़री वेंदो एॾो शान मिलंदो हिननि रब जे प्यारनि खे पोइ अञा उतां गुज़रंदो त ॿधा बीठा हूंदा गुनाहगार पोइ हिकिड़ो दाह कंदो साईं मुंहिंजी त मालिकी कर तूं त अॼु वॾी इज़त सां आहे वॾे शान सां आहे रब वॾी तोखे कर्म कयो आहे मुंहिंजी त अॼु मालिकी कर मुंहिंजी तोसां महबत हूंदी कॾहिं वज़ू कराईंदो आहे कॾहिं पाणी पीआरींदो आहे इन ख़िदमत ते रब खे अर्ज़ु कंदो अलाह से फरमाईंदुसि त वठी वञेसि त पोइ हे पंध अजाया हे पंध इहे हितां हलनि सही दरगाह मशहूरी शरीफ़ कई इहा विख विख जो एवज़ो आहे विख विख जो एवज़ो आहे पाण फरमायूं मदीने जे साईं त रुॻो पीउ माउ ॾे मोहब्बत जी नज़र सां एहतराम जी नज़र सां ॾिसे त हज मक़बूल जो सवाबु सरकार था फरमाइनि पीउ माउ ॾे ॾिसे ख़िदमत बि न कई अथई ॾिसे पर ॾिसे एहतराम जी नज़र सां ॾिसे अदब जी नज़र सां ॾिसे मोहब्बत जी नज़र सां इहो सवाब हज जेॾो छा ते थो मिलेसि अदब ते ताज़ीम ते जेकॾहिं अबे अमा खे ॾिसे पोइ अलाए अबो अमा उहे वली आहिनि अलाए अबो अमा उहे जाहिल आहिनि अलाए अबो अमा उहे गुनहगार आहिनि पर हिन जा पीउ माउ आहिनि हे अदब सां ॾिसे थो हिन खे सवाब मिले थो त पोइ रब जे कामिल वलीअ खे हीअं ॾिसे त छा थो सम्झे जंहिंजे साह पसाह में अंदर बि हू ॿाहिरि बि हू बाहू किथल बीजे जंहिंजो इहो मक़ाम आहे उन्हनि जो छा शान मदीने जा साईं काबतुल्ला शरीफ़ खे तवाफ़ पिया फरमाइनि तवाफ़ फरमाईंदे फरमायो काबतुल्ला केॾो त शान थी केॾी त अज़मत अथई केॾो त मक़ाम अथई पर हिकु मोमिन बाने जी इज़त हुरमत रब वटि तोखां वधीक अरे जेकॾहिं काबतुल्ला शरीफ़ खे चुमियो ॾियूं हजर असवद वारे खे चुमियो ॾियूं त पोइ वलीअनि सगुर जा हथ बि चुमे इन अंदरि क़ल्ब में बि रब वेठो आहे हे अहले सुन्नत वल जमाअत जो इहो हिकिड़ो मक़सदु आहे त रब जे प्यारनि जी मोहब्बत एहतराम क़ल्ब में पैदा थिए थींदो त ओॾहीं वञणो थींदो त मदीने जे साईं जी मोहब्बत जी ख़बर पवंदी अदब जी ख़बर पवंदी शरीयत जी ख़बर पवंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहचान मिलंदी दुनिया तोड़े आख़िरत भली थींदी फ़क़ीर खे मां मुबारकबाद ॾियां थो अल्लाह ताला खे इहा नेमत नसीब कई आहे जो 12 महीने पंहिंजे वारद खे यादि था कनि ऐं उनजे ईसाले सवाब जे लाइ हे जेको प्रोग्राम कनि था रब करीम कड़ो कड़ो बि क़बूल फरमाइनि मोहब्बत बि क़बूल फरमाइनि ऐं तव्हां उनजा पीउ भाई आहियो संदसि वालिद जा पंहिंजा त मदीने जे साईं ईअं बि फरमायो आहे त जेकॾहिं पंहिंजे पीउ खे राज़ी करे ऐं जहान छॾे वियो आहे त उनजे दोस्तनि सां बि दोस्ती कबी अहिड़ी दोस्ती बि कान हूंदी उहे त सभई मोमिन मुस्लमान पाण में भाइर आहिनि पर वरी मुर्शिद कामिल वारी जेका ग़ुलामी आहे गॾु इहा भाइजी वई अञा ज़ोर दंग इज़त जा ताज पवायोसि वण वण काठी गॾु मिलायोसि सोज़ ऐं सिकदा साज़ वॼायोसि जंहिं बि सुञा उहो रड़दा आयुसि ऐं काले कलर ते क़दम घुमायोसि मशहूर शरीफ़ जा नाम रखायोसि
बरादरान इस्लाम अल्लाह ताला इन सिंध खे सलामत गलू पाण का मतलब है हाणे कुल वाला शरीफ पढ़ो तो फकीर के खत्म शे पेश माफ कर जेड़ा भी माफ कर न बख्शण जेड़ा भी माफ कर बख्शण वाली ज़ात असां जे बख्श असां जे क़ल्ब में हिकड़ी नेमत ज़रूर दे खैर दे सखिंदा सखी खैर दे सवाल का कमई खैर दे फरमायो थी घुर त न्याय तुझे महबूब जी मोहम्मद जो थोड़ो घुरो ही था लायक नहीं पर इहो खैर दे वो पंहिंजे मुर्शिद कामिल जी निस्बत घुरो था मालिक साईं अवल इहो खैर दे दुनिया को आखिरत में वो बचरन जा भी खैर दे सिरपत जा खैर दे इज्जत दे ईमान दे रिज़्क दे हयात में बरकत दे बीमारी तकलीफ दूर कर दुश्मन दूर कर ईरान के मुसलमानों की भी मदद कर फलस्तीन के मुसलमानों की भी मदद कर मजा मालिक ने कोते को न पटराए नी कोते ॾाढी पगी कई आहे इसराई इने जा दंद भन इने जा चंबा भन इने जी ताकत कढ इने मलऊन के दुनिया में सजा दे त मोमिनन जो दिलियूं ठरन मोमिनन जो दिलियूं ठरन हिंदुस्तान के शेर को भी बचा ओचते मौत मुसीबत को भी बचा तकलीफ को बचा तुझे महबूब जे सहारे ते बुलंद अथावत मुंहिंजा मौला असांजे नाज़ खे बरक़रार फरमा असांखे जेको नाज़ आहे तोते तुंहिंजे महबूब ते मुर्शिद कामिल ते इहो नाज़ असांजो बरक़रार फरमा इहो बाहूं लोॾे घुमंदा वञूं दुश्मन जेके आहिनि पंहिंजे मथो पिटींदा वञनि असांजो कर मथे कर जमात जो कर मथे कर ताजवार जो कर मथे कर मुंहिंजा मौला ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे हे ज़बान ज़िक्र करे हे ज़बान तुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़े हे ज़बान क़ुरान जी तिलावत करे हे क़ल्ब तुंहिंजी तलब करे हे क़ल्ब मदीने जे साईं जे ज़ियारत ऐं इश्क जी महव हुजे इन तलब में हुजे मुर्शिद कामिल मुर्शिद वारे साईं जे निस्बत सां हे क़ल्ब भरपूर बि हुजे त मक़बूल बि हुजे मुंहिंजा मौला दुनिया जे कमनि कारनि में बि चङी चङ भलाई नसीब कर आख़िरत जे कमनि जी बि तौफ़ीक़ अता फरमा जेको पढ़ियोसीं 70 ख़तम शरीफ़ आहिनि लख ज़िक्र मुबारक जो आहे लख सलाद शरीफ़ जो आहे ऐं 500 कुल वला शरीफ़ आहिनि जमायत पढ़ियो आहे ऐं ख़ैर ख़ैरात जेका थी आहे इहो सभु तूं क़बूल कर पोइ हजो सवाब असां पढ़ण वारनि जे तरफ़ कयूं लाले साहब वारनि जे तरफ़ कयूं इहो मदीने जे साईं जे तोहफ़ो तुंहिंजो महबूब असांजो आका त हे तुंहिंजे गुनहगार उम्मत हजो मोकिलियो आहे सरकार क़बूल फरमा पंजतन पाक मिठे जा पंजतन पाक मदीने जे साईं जा उन्हनि खे आले रसूल के असाबन सगुरन के खुलफाए राशिदीन के मुर्शिदन के सिलसिले के हज़रत अबू उस्मानी बादशाह पी से रोज़े जड़ी कोठी मशहूर वाले साईं सखी साईं ताईं या साईं ताईं ऐं जमायत जा सभु वॾा हाज़िर जमायत जा वॾा ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी उम्मत शहीद फलस्तीन जा शहीद ईरान जा शहीद काफ़िरन जेके बेगुदरा करे कलमे जे ख़ातिर उहो मारिया आहिनि उहे सभु शहीद ऐं उन खां पोइ ख़ासि तोहफ़ो डॉक्टर साहब जे तोखे लाले जे वालदेन जे रूह खे था ॾियो अल्लाह पाक सदाईं सुवाल तुंहिंजे तर क़बूल हुजनि रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार सल्ली अला सय्यिदना